सिंध काबीना सुप्रीम कोर्ट के हुकुम तहत सरकारी खातन में फोती कोटा खत्म करे छी। 6 तालीमी बोर्डन जा चेयरमैन हटाइण जो फैसलो। सखर बोर्ड के चेयरमैन रफीक फलह के फौरी तौर हटाए वियो। बर्तनी जांच जो हुकुम। समूरन बोर्डन में सुधारण लाइ कमेटी कायम। यूनिवर्सिटी में बीसी जी मुक़ररी के तरीक़ेकार में तब्दीली की मंजूरी। बहराड़ी वारनि इलाइक़नि में शहरी सहूलतुनि की फराहमी लाइ कमेटी जोड़ी वई। मामूली दिमागी कमज़ोरी में मुब्तला ॿारनि जे आम स्कूलनि में भी दाख़िला यकीनी बढ़ाइण लाइ डायरेक्टोरेट कायम। IBS सखर सां गॾु स्क्रीनिंग टेस्ट कराइण वारे मुआहिदे में विवाद। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त समूरा वज़ीर ऐं सेक्रेटरी पंहिंजे लाॻापियल खातनि बाबति तरक़ियाती मनसूबनि जी निगरानी कनि। परॾेही फंडनि ते हलंदड़ मनसूबा मुकमल करण लाइ बि खाता मुतहरिक थिया। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की जमीयत उलमा इस्लाम के सरबराह मौलाना फजल रहमान सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात। मौजूदा सियासी सूरताल ते ख़्यालनि जी ॾेवट। मौलाना मदरसा रजिस्ट्रेशन बिल ते सदर की सही न थियण ते ॻणती जो इज़हार कयो। संदसि चवणु आहे त ॿिन्ही ऐवाननि मां मंज़ूरी बावजूदि सदर बिल ते सही छो नाहे कई। बिलावल भुट्टो मौलाना फजल रहमान के बिल वारे मामले ते हुकूमत सां ॻाल्हाइण जी ख़ातिरी कराई। लकी मरवत में गुझ इतला ते सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 5 दहशतगर्द मारिजी विया। 2 ज़ख़्मी। ISP जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस लकी मरवत में दहशतगर्द की मौजूदगी के इतला ते ऑपरेशन कयो। फायरिंग जे विच में 5 दहशतगर्द मारिजी विया। 2 ज़ख़्मी थी पिया। दहशतगर्द की मौजूदगी जे ख़दशे सबब क्लियरेंस ऑपरेशन कयो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में 24 नवंबर ते PTI के एहतजाज खिलाफ वापानी तोहीन अदालत दरख्वास्त की ॿुधणी। चीफ जस्टिस तरफ़ा गरू वज़ारत के तफ़सीली रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त अमन बहाल करणो हो पर अव्हां इस्लामाबाद बंद करे छॾियो। तहरीक इंसाफ़ गलत कयो त हुकूमत भी ग़लती कयो। बार बार मीडिया ते हर हंधि चयो वियो त इस्लामाबाद हाई कोर्ट के हुकुम ते इजाज़त न ॾिनी। शहरनि वापारियुनि ऐं एहतजाज कंदड़नि जे बुनियादी हक़नि जो ख़्यालु रखियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान में मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां ॿितरफ़नि लाॻापे में वॾी तब्दीली आणण लाइ गॾियल अज़म जो इज़हार। पाकिस्तानी सऊदी अरब लाइ इक़्तिसादी वापारी सीड़पकार जी लाॻापनि खे हथी ॾियणु इंतिहाई ज़रूरी आहिनि। मुलाक़ात में इतफ़ाक़। सऊदी वली अहद वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां पाकिस्तान जे दौरे की दावत क़बूल करे वरिती। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त रूस खां कचो तेल वठण बाबति का बि डील न थी रही आहे। पाक ईरान गैस पाइपलाइन मनसूबनि ते रियायत मिली त ज़रूरु फ़ाइदो वरितो वेंदो। अहिड़ो फ्रेमवर्क ठाहियो पियो वञे त अवाम खे सस्तो तेल मिले। पाकिस्तान LNG जो को बि इज़ाफ़ी कार्गो न वठंदो। इम्पोर्ट कयल गैस महांगी हुजण सबबि ख़ानगी शोबो LNG ख़रीद न पियो करे। सिंध जे वॾे वज़ीर 35 सैकड़ो वाधू गैस थर्ड पार्टी खे ॾियण ख़िलाफ़ को बि राब्तो नाहे कयो। सिंध असेंबली के खास कमेटी के इजलास में MPA आमिर सिद्दीकी ऐं के इलेक्ट्रिक के CEO मोनस अलवी विच में ॾंद चक। 16 खां 18 कलाक लोड शेडिंग बाबत क़ाइदा कानून आहिनि साबित करियो। आमिर सिद्दीकी लोड शेडिंग वसूली न थियण जे बुनियाद ते कंदा आहियूं। पैसा न मिलंदा त बिजली बंदि करे सघूं था। मोनस अलवी। निशाने हैदर शहीद मेजर मोहम्मद अकरम जो 53 शहादत जो ॾिहाड़ो अॼु मल्हाए पियो वञे। पाक फौज चेयरमैन जॉइंट चीफ स्टाफ कमेटी ऐं सर्विस चीफ तरफ़ां बेड़ा पेश। ISP जो चवणु आहे त 1971 ईस्वी में मेजर मोहम्मद अकरम बहादुरी सां वतन जो दिफ़ा कयो ऐं दुश्मन खे अकबराई खां रोकियो। मेजर मोहम्मद अकरम जी शहादत वतन जी दिफ़ा लाइ गैर मामूली कुर्बान जी यादि ॾियारे थी। कानपुर के कचे में शिकारपुर पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन। एक मोबाइल बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त गड़ी तेगो में गॾियल ऑपरेशन करे 50 वरियनि जे यूसुफ शेख खे बाज़ियाब करायो वियो। खेस कश्मीर जे इलाइक़े राजा पंप तां शादी जे ॾटे में घुराए अगवा कयो वियो हो। सिंध के मुख़्तलिफ़ शहर में रोड हादसा। माउ पुट समेत 8 ॼणा फौत। कराची के कोरंगी वारे इलाइक़े में 2 धारदार हादसनि में 3 ॼणा हयाती विञाए वेठा। बावड़े वेझो ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर। औरत पुट ऐं पोटे समेत अज जो शिकार। माली जे मेमण ॻोठ लिंक रोड ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 2 ॼणा फौत। 2 ज़ख़्मी। फौत में असद ऐं रियाज़ जोखियो शामिल। फ्रांसीसी वज़ीर आज़म खिलाफ़ बेतमादी जी रिथ कामयाब। मुशल बानिया 3 महीना वज़ीर आज़म रहण खां पोइ उहिदे तां फारिग। 577 रुकनी पार्लियामेंट में बेतमादी लाइ घुरिबल 288 वोटनि जी भेट में साॼे ऐं खाॿी धुर त गॾिजी 331 वोट ॾिना। बेतमादी रिथ बजट वोटिंग बिना मंज़ूर करण जी कोशिश ते आंदी वई। बानियर जो चवणु आहे त हिन खे इक़्तिदार खां धार कयो वियो त फ्रांस जे कर्ज़नि जा मसइला ख़तम न थींदा। ॾखण अफ्रीका के दौरे लाइ पाकिस्तान जी स्क्वाड जो ऐलान। पाकिस्तान क्रिकेट टीम 3 रुकनी
टे वनडे ऐं 2 टेस्ट मैच खेॾंदी। बाबर अज़म टिनी फॉर्मेट्स ऐं फास्ट बॉलर मोहम्मद अब्बास टेस्ट स्क्वाड में शामिल। सुफ़ियान मुकीम जो पहिरियों भेरो वनडे ऐं शाहीन आफरीदी जी वाइट बॉल स्क्वाड में शमूलियत। शान मसूद टेस्ट, मोहम्मद रिज़वान वनडे ऐं T20 स्क्वाड जी कप्तान जा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदा।